पिरियालो मां ख़बर शामिल क्यों था। इमरान अली ओठो जी रिपोर्ट मुताबिक पिरियालो टाउन कमेटी इंतजामिया जो शहरनि सां कारीअर वारो वेरो शहर गंदगी जी भर चढ़ियल गडरनि जो गंदो पानी रोडनि ऐं रस्तनि ते बीठल शहरी अज़ाब वारी ज़िंदगी गुज़ारण ते मजबूर बणियल ईंदड़ बजट सिर्फ़ कागज़नि जे रिकॉर्ड में पूरी ॾेखारे हड़प थियण लॻी। शहरनि जो टाउन ऑफिसर ऐं अमले ख़िलाफ़ एहतजाज जे हवाले सां शहरनि धणी बशको इलाक़ो असगर मलिक जावेद इलाक़ो अब्दुल्ला इलाक़ो ऐं ॿियनि एहतजाज कंदे चयो त टाउन कमेटी पिरियालो तालुके किंगरे जो ॿियो नंबर वॾो शहर आहे, पर टाउन कमेटी इंतजामिया जी नाली सबबि शहर गंदगी जे भर चढ़ियल आहे। शहर जे अक्सर इलाइक़नि अल फारूक कॉलोनी समेत ॿियनि पालनि में सफ़ाई सुथराई न थियण करे असां अज़ाब वारी ज़िंदगी गुज़ारण ते मजबूर बणियल आहियूं। हिननि इल्ज़ाम हणंदे चयो त पिरियालो टाउन कमेटी जी बजट 35 लख खां वधीक आहे, पर शहर ते टके जो बि कमु नथो थिए। हिननि चयो त टाउन ऑफिसर शहर जी बजट सिर्फ़ कागज़नि जे रिकॉर्ड में पूरी ॾेखारे हड़प करे छॾे थो। केतिरा ई भेरा शिकायतूं कयूं आहिनि, पर हू कंहिं हिकु सियासी हाउस जो ख़ासि माण्हू आहे, जंहिं करे हिन ख़िलाफ़ को बि कार्रवाई करण लाइ तयारु नाहे। हिननि मुतालबो कयो त नोटिस वठी कारपेट अमलदार ख़िलाफ़ कार्रवाई करे शहर जी सफ़ाई सुथराई कराए परेशानी ख़त्म कई वञे।